अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। मुझा प्यारा भाइरो, असांजो ईमान ऐं असांजो अक़ीदो इहो आहे त मदीने वारो साईं सारी कायनात में सभिनी खां वधीक इज़्ज़त अज़मत ऐं शान वारो आहे। सुभान अल्लाह। आका करीम जी ज़ात खां पोइ मुझे सोने नबी जो घरानो इज़्ज़त वारो, अहले बैत अतहार अज़मत वारा, हुजूर जा हड़ई असहाबी, शान वारा, मान वारा, मर्तबे वारा, अल्लाह के प्यारा, अल्लाह के प्यारा, रसूलुल्लाह के प्यारा। जनसा अल्लाह जो प्यार, जनसा रसूलुल्लाह जो प्यार, उम्मत के भी उन्हनि सां प्यार रखण जो हुकुम। सुभान अल्लाह। जंहिंखे हुजूर जे असहाबनि सां, अहल बैतनि सां मोहब्बत आहे, उनखे ॼण बि दिल पर नबी जी ज़ात सां मोहब्बत आहे। जंहिंखे हुजूर जे अहल बैतनि सां, अहल बैतनि जे कंहिं बि फर्द सां या असहाबनि मां कंहिं बि असहाबी सां बुग़्ज़ या कीनो या कुदूरत आहे त इन जो बुग़्ज़ उन असहाबी सां या उन नबी जे घराणे जे कंहिं फर्द सां न आहे, ख़ुदि मदीने वारे साईं सां। मुझे सोने हबीब फरमायो तो मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम। जे मुझे असहाबन सां मोहब्बत रखी, मुझी मोहब्बत जे करे उन्हनि सां मोहब्बत रखी। इन जी मूंसां मोहब्बत आहे तॾहिं मुझे असहाबन सां मोहब्बत रखे। वमन अबग़दहुम फबिबुग़दी अबग़दहुम। जे मुझे असहाबन सां बुग़्ज़ रखियो आहे, असल में इन जो बुग़्ज़ मूं मोहम्मद सां आहे, तॾहिं त मुझे असहाबन सां बुग़्ज़ थो रखे। ऐं सभई सहाबी क़ाबिले मोहब्बत आहे, पर चैन यारनि जो त शामी निरालो। सुभान अल्लाह। इमाम अबू नुऐम फ़ज़ाइल सहाबा में हाफिज इब्न असाकिर तारीख दिमश्क में
हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है ला यजतमिउ हुब्बु हाउलाइल अर्बअति इल्ला फी क़ल्बि मुमिन। चार शख्सियतूं मुझी उम्मत में एड़ियूं आहिनि मोमिन बानो ई उन्हनि सां मोहब्बत रखो। सुभान अल्लाह सरफ मोमिन ई सुभान अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो ऐं मुनाफिक जे दिल में मुनाफिक जे अंदर में उन्हनि चैन जी मोहब्बत गॾिजी न सघे। चाहे तो मैं चैनी सां प्यार रखा मुनाफिक प्यार रखे न सघंदो उन जे बस जी ॻाल्हि आहे छो त उन जे अंदर में निफाक उनखे चैन सां मोहब्बत रखण न ॾींदो ऐं जंहिंजी दिल में चैन शख्सियतुनि जी मोहब्बत अची वञे उन जे अंदर में ईमान आहे इहो मोमिन आहे इहो अल्लाह वटि मक़बूल माण्हू। कोई चार मानू केर आहिनि अबी बकरिन व उमर व उस्मान व अली। सुभान अल्लाह लगे तो सी तव्हां खे बि कतो करे छॾियो जे ठरी थी वञे सीअ में साह वारी इंजन में ठरी वई आहे। सुभान अल्लाह। अबू बकर उमर उस्मान अली रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन इन्हनि चैन सां मोहब्बत सिर्फ उहो रखंदो जेको मोमिन हूंदो ऐं मुनाफिक इन्हनि चैन सां मोहब्बत रखे ई न सघे। ऐं सुनन इब्न माजा में मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत मदीने वाले साईं सोने लजपाल नबी जो असहाबी हजरत इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे त हिकड़े ॾींहुं मदीने वारा साईं असांखे खिताब करण बीठा तकरीर करण बीठा पर अहिड़ो त जामे वाइज़ कयूं जो दिलियूं लरज़ी वयूं अखियूं वही पियूं। साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अॼु जेका तव्हां असांखे तकरीर कई आहे सा अहिड़ी तकरीर आहे जेको विछड़ण वारो पंजनि सां जुदाई जी ॻाल्हि अॼु असां सां तव्हां पंहिंजे जुदाई जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि हबीब जेकॾहिं असां खां को वाइदो वठण चाहियो था इकरार अंजाम अहद पैमान करण चाहियो था या रसूल अल्लाह से हाज़िर असां तव्हां ते ईमान आंदो आहे सो आंदो आहे तव्हां जा आहियूं सो आहियूं मरंदे बाक़ी ताईं तव्हां जो दर न छॾियो आहे न छॾींदा। हबीब को वाइदो वठणो तो असां खां भली वाइदो वठो। सोने हबीब फरमायो त ॿुधो तव्हां अल्लाह खां ज़रूर ख़ुदा जो ख़ौफ़ रखो ॿुध जो ऐं फर्मा बरदारी कजो जेको मुंहिंजो हुक्म मिले ॿुधो उन ते फर्मा बरदारी कजो। भली को कारो हबशी पानो हुजे उहो तव्हां ताईं मुंहिंजी ॻाल्हि खणी अचे उन कारड़े कोझड़े खे न ॾिसजो पर ॾिसजो त पैगाम मूं मोहम्मद जो मूंखे लॻे थो अञा बि तव्हांजी दिलि हाज़िर हेॾे होॾे वाधायो न लोणा हेॾे होॾे न वरायो मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो या रसूल अल्लाह असांखां वाइदो वठणो आहे त वठो। साईं फरमाईंदा हा ॿुधो तव्हांखां वाइदो वठणु चाहियां थो कहिड़ो मुंहिंजो पैगाम खणी अचे उनखे न ॾिसजो त को बदशिकिल आहे कारो आहे कोझो आहे अंधो आहे मंडो आहे ईअं न ॾिसजो ॾिसजो त पैगाम मुंहिंजो तव्हां वटि खणी ॿुध जो
सुभान अल्लाह ॿुध जो ई अमल कयो ऐं ॿुधो जॾहिं मां तव्हां खां जुदा थींदुसि मज़ार अनवर ॾे वेंदुसि त तव्हां मूंखां पोइ घणा इख़्तिलाफ़ ॾिसंदव बेहद इख़्तिलाफ़ मुंहिंजी उम्मत में थींदा उन वक़्त में फअलैकुम बिसुन्नती तव्हां ते लाज़िम आहे त मुंहिंजी सुन्नत खे मज़बूत सुभान अल्लाह वसुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन मुझे हिदायत याफ्ता हिदायत वारन हिदायत हासिल कयलन मुझे चैन खलीफन जी गाल मुझो उन्हन जो तरीको अपनाए जो मुझी सुन्नत ऐं मुझे खलीफन जी सुन्नत अद्दू अलैहा बिन नवाजिस थोड़ा क्षण में उन्हनि खे मज़बूत पकड़ियो मुझे सुन्नत के ऐं मुझे खुलफाए राशिदीन जी सुन्नत के हिदायत याफ्ता खुलफाए राशिदीन जेके मुंहिंजा थींदा अबू बकर उमर उस्मान अली इमाम हसन खुलफाए राशिदीन 30 साल साईं फरमाद मुखां बाद मुंहिंजी खिलाफत हलंदी घणा साल 30 साल उनमें 6 महीना इमाम हसन जा भी शामिल आहिनि त इहे खुलफाए राशिदीन आहिनि हिदायत याफ्ता खलीफ़ा आहिनि तव्हां इन्हनि जी ॻाल्हि खे मज़बूत चंपी कई सुभान अल्लाह ढीला ढाला न वइयाकुम वल उमूर अल मुहदसात नयूं नयूं ॻाल्हियूं पैदा थींदियूं नवां नवां तरीक़ा नवां नवां अक़ीदा नवां नवां मज़हब नयूं नयूं ॻाल्हियूं पैदा थींदियूं त उन्हनि नयुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾिजो जेका मुंहिंजे पारां तव्हां वटि ॻाल्हि पहुती आहे उनखे चङी فإن كل بدعة ضلالة जेका दीन में हर नई शइ ईजाद थिए दीन मुंहिंजे में जेको को नई शइ ठाहे जोड़े मुंहिंजे दीन में शामिल करे उहा नई शइ बिदअत हर बिदअत गुमराही आहे बिदअतूं माण्हुनि जूं ठाहियल ठोकियल शयूं उन्हनि खे न ॾिसजो तव्हांजे लाइ मुंहिंजी सुन्नत काफ़ी आहे मुंहिंजे खुलफाए राशिदीन जी सुन्नत जी सुभान अल्लाह तव्हां उन्हनि खे पंहिंजो अॻवान बणाइजो सरवान बणाइजो उन्हनि जी तालीम खे अपनाइजो पंहिंजी अमली ज़िंदगी में जेके मुंहिंजा खुलफाए राशिदीन ऐं उहे खुलफाए राशिदीन जिन के मोहम्मद करीम अथॉरिटी बणायो सुभान अल्लाह जिन के मदीने वाले मीर पावर ॾिनो ऐं आका करीम उन्हनि जे लाइ फरमायो त अबू बकरिन व उमर सय्यदा कुहूल अहलिल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन मुंहिंजा अबू बकर उमर इहे मुंहिंजा ॿई ख़लीफ़ा जन्नत में जेके अगड़ोर उमिर वारा वेंदा न उन्हनि सभिनी जा सरदार अबू बकर उमर नबीअनि ऐं रसूलनि खां सवा पैगंबर नबीअनि रसूलनि खां सवा बाक़ी जेकी बि जन्नत में वेंदा यानी अॻियनि नबीअनि जूं उम्मतूं अॻियनि नबीअनि जा असहाबी उन्हनि जे उम्मत जा वली उन्हनि जे उम्मत जा कामिल अकमल माण्हू मुंहिंजी उम्मत जा वली गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल इहे सभु ताबे हूंदा मुंहिंजा अबू बकर उमर जन्नत जे अखड़ो जा सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह
कगाल ताने समझ शरीफ नहीं होती गाल का समझ में आई इमाम तिरमज़ी हज़रत अब्दुल्ला बिन उमर का रिवायत आने कड़ी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद पाक में आया एक पासे हो अबू बकर बे पासे उमर हथ या हथ में सुभान अल्लाह हाय हाय जी मला हुजूर आया मस्जिद नबवी में फरमायो हा कज़ा नुब असो यौमल क़ियामह जी असा ट्रई जना अज गट मस्जिद में आया आयूं न क़यामत जे ॾियारे ट्रई जना असा इए हथ हथ में मिलाई जन्नत में गट सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने नबी हिनने यारन के एडो मान एडो मर्तबो ॾिनो अता त मदीने वारे जेके जेतिरो जी जिनके जेको मिट्टी ते नज़र करे त उनखे सोन बणाए छॾे अदना ते नज़र करे त आला बणाए छॾे जहन्नमी ते नज़र करे त जन्नती बणाए छॾे मुस्तफा जी नज़र जाहिल ते पवे त आलिम बणाए छॾे मुस्तफा जी नज़र आमी ते पड़े त उनखे वली गौस कुतुब अब्दाल औताद बणाए छॾे सुभान अल्लाह एक अरब ने आदमी का बोल बाला कर दिया खाक के जर्रों को हमदोशे सुरैया कर दिया खुद नचे जो राह पर औरों के हाथी बन गए क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया मसीह सरबुआ जेके मोल के हथ रखे तो मोह जरूर थी बीमार ते हथ रखे तो चलो भलो थी इनके मसीह सरबुआ क्या नजर थी मुस्तफा की मुर्दों को मसीहा कर दिया वाह मुस्तफा तुझे नजर जो कमाल मुर्दन ते नजर पई तो उनके मसीह बना दिया आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अबू बकर हजरत उमर जी खुद तारीफ कई फरमायूं त इन फिस समाए दुनिया समानीन अल्फ मलक यस्तगफिरून अल्लाह लिमन अहब अबा बकर उमर ये जो आसमान दुनिया है पहिरियों आसमान इन्हें ते अल्लाह जा 80,000 मलाइका उन्हनि खे रब हिकिड़ो कमु ॾिनो हिकिड़ी ड्यूटी ॾिनी सिर्फ हिकिड़ी ड्यूटी घणा 80,000 मलाइका जी ड्यूटी हिकिड़ी आहे कहिड़ी ये यस्तगफिरून अल्लाह अल्लाह का बख्शिश घुरंदा आहिनि रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरंदा आहिनि लिमन अहब अबा बकर व उमर जेको अबू बकर ऐं उमर सां मोहब्बत रखंदो आहे 80,000 मलाइका दुआ घुरंदा आहिनि मौला हिन करम में भारत मौला हिननि खे बख्शिश करे हिननि खे जन्नत नसीब करे ऐं मां तव्हांखे अॻे बि अहले सुन्नत जो अक़ीदो ॿुधाए चुको आहियां त जेकॾहिं हिकिड़ो मलाइक कंहिंजे लाइ दुआ घुरे त यकीनन दुआ क़बूल आहे उहा रद न थींदी मुंहिंजे सुन्नी तुंहिंजे लाइ हिकिड़ो न ॿ न 80,000 मलाइका तुझे हक में दुआ घुरन सुभान अल्लाह सुभान अल्लाह माण्हू चवंदा आहिनि मुर्शिद दुआ कजे मुर्शिद असांजी पारत अथई मुर्शिद मर्ज़ी वारो आहे घुरे हा ऐं मुर्शिद दुआ घुरे रब जी मर्ज़ी आहे क़बूल पवे न पवे रब जी हिकमत आरात आहिनि रब जा पर फ़रिश्ता उन्हनि जी दुआ रद न थींदी यकीनन क़बूल आहे सुभान अल्लाह ऐं तोखे फ़रिश्तनि खे राज़ी करणी कोन पवंदी साईं मलाइका त मुंहिंजे लाइ दुआ घुरिजे न
तू अबू बकर जी उमर जी मोहब्बत दिल में रखो 80,000 दुआ को तुझे सुभान अल्लाह माता के वडो नुस्खो दिनो गुर गुर सुभान अल्लाह बख्शे तो गुर छोट करे छो त मदीने वाले साईं की ख़बर हुई त अहिड़ो दौर ईंदो जो मुंहिंजे अबू बकर उमर जा दुश्मन पैदा थींदा उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा उन्हनि जे ईमान जो इनकार कंदा जीअं अॼुकल्ह हिकिड़ो फितनो थियो आहे हिकिड़ो ख़बीस माण्हू चए थो त अबू बकर उमर मुस्लमान कोन साईं जन खे अॻे में ख़बर हुई न अलाह ताला इल्म ग़ैब जो मुस्तफ़ा खे ॾिनो हुयो साईं जन ॾिठो त अहिड़ा ख़बीस पैदा थींदा हदीस जा अॻियां लफ़्ज़ आहिनि जेका हदीस पढ़ां पियो थो या इमाम अहमद बिन हंबल आंदी आहे फ़ज़ाइल सहाबा में ऐं इमाम इब्न असाकिर आंदी आहे तारीख़ दिमश्क में त वफ़िस समाए सानिया समाऊन अल्फ मलक यलअनून मन अबगद अबा बकरिन व उमर ॿियो नंबर जेको आसमान आहे उन ते वरी 80,000 मलाइका विहारे छॾिया घणा 80,000 उन्हनि जो कमु कहिड़ो आहे यलअनून लानत था विझनि फिटकार था विझनि 80,000 मलाइका लानत था विझनि कंहिंते मन अबगद अबा बकरिन व उमर जेको अबू बकर उमर सां बुग़्ज़ रखंदो आहे 80,000 मलाइकनि ते लानत विझनि आया रहा असां कुझु चऊं न चऊं असां चवंदासीं वरी एफआईआर कटबी जहिड़ा थींदा लड़ायूं थींदियूं असां छो चऊं वो 80,000 रब विहारे छॾिया जंहिंजी लानत कॾहिं रद ई न थींदी अल्लाह हाँ पोइ जेकॾहिं तव्हां चाहियो था त 80,000 मलाइक तव्हांजे लाइ दुआगो बणिजी वञनि त पोइ अबू बकर उमर सां ख़ुदा अगर कंहिंखे खुटीअ खयो आहे रब रुसे न मत खसे हणे कोन हथिया दसेड़ी कार जंहिंमें जो थियो जीअरी तव्हां कॾहिं ॿुधो त अलाह कंहिंखे क्लाशन को पई हुजे अलाह कंहिंखे बंदूक हई हुजे अलाह कंहिंखे बंदूक कोन हणंदो आहे रब रुसे मत खसे मत खसे मत खसे अकुल फुरजी वेंदो सोच फिक्र समझ उनजी फुरजी वेंदी त मां कंहिंखे थो घटि वधि ॻाल्हायां जेके अॼु बि मदीने में गुंबद ख़ज़रा में मुस्तफ़ा करीम जे भाकुर में अबू बकर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये विचल नहीं वेठो हाणे हफ़्तो ॾेढ थियो आहे आयो आहे मदीने शरीफ़ पुछो से ने ॿुधायो त मवाज शरीफ़ ते साईं जन जे जिते रूबरू हीअं आका करीम जे आम्हूं साम्हूं सुभान अल्लाह तुंहिंजो चेहरो मुस्तफ़ा जे मुखड़े जे साम्हूं उते बि अबू बकर उमर खे घटि वधि पियो ख़बीस मुंह हिकिड़े में ॾिठो हीअं साईं जन ते सलाम कई हीअं मुंह फेरायो छो त मवाज शरीफ़ मां साईं जन ते सलाम पढ़ी गुज़र पियो त अॻियों हज़रत अबू बकर उमर हीअं ॾाढो फेरायूं परे कई तकिड़ो तकिड़ो हलियो त हिकिड़ो पंजाबी बीठो चए भई इधर इसके बाप बैठे इधर मुंह नहीं करता यो माण्हू मुंह ॾिठो मवाज शरीफ़ ते हीअं कंध फेरायूं हलियो पियो अबू बकर उमर खे सलाम न कई पर ही त साहिबज़ादे अजीब ॻाल्हि कई आहे ऐं ॾुख वारी ॻाल्हि कई आहे त उते बि साईं जन जे मवाज मुबारक जे अॻियां बि हज़रत अबू बकर उमर खे घटि वधि ॻाल्हाए त पोइ इहा मत खसिजी वई आया रहा बेशक ऐं दसे अहिड़ी कार जंहिंमें अलाह करीम असांखे सुठी मत ॾिनी आहे
ऐं सुठो अक़ीदो ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह असां इंशाअल्लाह इन अक़ीदे ते क़ाइम आहियूं दाइम आहियूं असहाबन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ अकबर असहाबन में सैयदना सिद्दीक़ अकबर यारो नबी जो गार जे अंदर यारो नबी जो गार जे अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर आपन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ अकबर दिल पर सावी लाली दिल पर सावी लाती बेसाई परदेसन जो साथी अज पेड़ो गंडुआ रोज़े जे अंदर सैयदना सैयदना अकबर आबिद ज़ाहिद पाक नमाज़ी आबिद ज़ाहिद पाक नमाज़ी बदर है पर जो गाजी बदर है पर जो गाजी पाक नबी जे हुकमत हाजिर सैयदना असहाबन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ ओ माल बच्चा सब पेश कयाई माल बच्चा सब न्याणी नबी जे निकाह ॾिनाई न्याणी नबी जे निकाह ॾिनाई इश्क मोहब्बत जो आपे कर इश्क मोहब्बत जो आपे कर सैयदना सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह ओ ज़ुल्फ़ इबादत तातवारो आसिद्दीक़ अतीक भलारो इल्म नसब जो जेको माहिर नसब जो जेको माहिर सैयदना सिद्दीक़ अकबर जे 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 ओ जन्नत जी जे लाए बिशारत जन्नत जी जे लाए बिशारत सुभान अल्लाह अरे करे साईं तकरीर कंदे हथ हीअं कंदा अच्छा दांगुर तबे थी करे ओ जन्नत जी जे लाए बिशारत जंहिंखे मिली पे फसल खिलाफत करमुल्ला दर्जो नौकर हर करमी उन दर्जो कर सैयदना हर करमी उन हर करमी उन दर्जो नौकर सैयदना से
के अकबर यार नबी जो अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर हजवीरोज़े जे अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुल्क शाम में ताजिर हुयो, व्यापारी हुयो, मुल्क शाम में वो उते हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ ख्वाब ॾिठो। ख्वाब ॾिठो पोइ माण्हुनि खां पुछी भाई हिन जो ताबीर ॿुधायो। उन्हनि ताबीर उनखे जेको ॾिनो दिल न मञियसि। ॾिठई त सिज लथो आहे संदसि घर में, वरी मके में फैलियो आहे, वरी घर घर में हुनजी रोशनी वई आहे। अबू बकर जे घर में उन सिज जी जा किरण पहुता आहिनि। पोइ माण्हुनि खां जेके इल्म ताबीर जा माहिर हुया उन्हनि खां पुछई, पर कंहिंजे सवा ताबीर खां मुतमइन न थियो। मुल्क शाम में जॾहिं वियो उते हिकिड़ो अहले किताब आबिद ज़ाहिद हो जिन जो नालो हो बुहैरा। बुहैरा सां मुंहिंजी मुलाक़ात थी। उनखे चयई त मूं ही ख्वाब ॾिठो आहे। उन चयुसि अबू बकर तुंहिंजे ख्वाब जो ताबीर ॿुधायां। इहो त पुछण आयो आहियां कि सयबअसल्लाहु अज़्ज़ व जल्ल नबिय्यन मक्का। चल अल्लाह ताला मक्के में हिकिड़ो नबी मबूस फरमाईंदो। तो वक्त वेझो अची वियो आहे। मोहम्मद मीर मक्के शरीफ में ऐलान नबूवत कंदो। तकून अंत वज़ीरुहु फी हयातिही व खलीफतुहु बाद ममातिही। जॾहिं मोहम्मद मीर नबूवत जो ऐलान कंदो उन जी ज़िंदगी में तू उन जो वज़ीर हूंदे, उन जे विसार खां पोइ तू उन जो खलीफ़ो थींदे। ताबीर ऐं पोइ उहे ई ताबीर थियो जीअं आबिद बुहैरा ताबीर कयो हुयो। सुभान अल्लाह। सोने सिद्दीक़ अकबर खे अल्लाह तबारक व तआला जल शानु मुस्तफा जो वज़ीर बनायो ऐं मदीने वारे साईं जो खलीफ़े बिला फसल बनायो। सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात जेको जमात सानी महीनो आहे न, तक़रीबन 22 तारीख़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ॾिहाड़ो आहे। इन जे करे मां तव्हांखे पंहिंजे मुर्शिद जी अॼोको ॾींहुं सिद्दीक़ अकबर जे वफ़ात जो ॾिहाड़ो। सुभान अल्लाह। पंहिंजे मुर्शिद जा गुण त ॻाईंदासीं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्लमान थियण खां अॻु में ऐलान नबूवत जॾहिं साईं जन कयो उन खां अॻु में कॾहिं बि दौरे जहालत में कंहिं बुत जे अॻियां न कयो। कॾहिं बि शराब न पीतई। उन दौरे जहालत में अबू बकर ऐलान कयो त शराब मुंहिंजे मथां हराम आहे, मां न पींदुसि। हालांकि मके में आए बि न हो, हर को शराब पीअंदो हो ऐं इनखे ऐब न सम्झंदा हुआ। पर अबू बकर कॾहिं फुलजी करे बि शराब खे हथ न लाथो। जंहिंखे मुस्तफा जो खलीफ़ो बणजणो हो त अल्लाह उनखे खूबियूं अहिड़ियूं ॾिनियूं। सुभान अल्लाह। पाण अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन थिया, खलीफतुल मोमिनीन ऐं मुर्शिदुल मोमिनीन, सुभान अल्लाह, मुर्शिदुल नक्शबंदी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो, सुनन तिरमिज़ी में रिवायत है
मुझे आका करीम फरमायो त ला यंबगी लिकौमिन फीहिम अबू बकर अन युअम्महुम गैरुहु माण्हुनि जे लाइ इहा ॻाल्हि जाइज़ ई न आहे, मुनासिब ई न आहे, ठहे नथी अबू बकर हुजे जे क़ौम में ऐं इमामत जे मुसले ते वरी ॿियो केरु बीहे। सुभान अल्लाह लाइक़ आहे त अबू बकर मुसले जो हक़दार आहे त अबू बकर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चारों यार नबी दे सच्चे, हक्का हक्का चारों यार नबी दे सच्चे, ते ना कोई चवा वर्गा, ना इस धरती पैदा कीता, न जान निसारा वर्गा, ना कोई दुनिया ना कोई यासी, ना नबी दे यारा वर्गा, आज़म शान सिद्दीक क्या पूछ गई, एक यार हज़ारा वर्गा। सुभान अल्लाह आज़म शान सिद्दीक क्या पूछ गई, एक यार हज़ारा वर्गा। सुभान अल्लाह फरमाए तो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदार सरदार, सूहे साहबन सत्स में मुझ मस्जिद मणियादार, सूहे साहबन सत्स में मुझ मस्जिद मणियादार, चारई चना चौधार हुआ है कंदा हबीब से, चारई चना चौधार हुआ है कंदा हबीब से, जो सल्लल्लाहु या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। किताब जो नालो अशरफुल मुस्तफा, ॿियो किताब सुबुल हुदा व रशाद, टियों किताब तारीख़ दिमश्क इब्न असाकिर सुहणे। इन्होंने टिन किताबन में रिवायत हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो रिवायत करे, रआन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अना अमशी अमाम अबी बकर सिद्दीक। सुभान अल्लाह। हजरत अबू दरदा जो हुजूर मूंखे ॾिठो, अबू बकर वञे पियो रस्ते में, मां अबू बकर जे अॻियां अॻियां पियो। अबू बकर पुछियां ऐं मां अबू बकर जे अॻियां पियो हलां, हुजूर जन मूंखे ॾिसी वियो। अबू दरदा हेॾे नबी जे साम्हूं को कम गलत थींदो त नबी बर्दाश्त न कंदो, नबी इस्लाह कंदो, जो त आयो ई सेखारण। अबू दरदा हेॾे साईं मां हाज़िर आहियां। साईं फरमायो त या अबा दरदा तमशी अमाम मन हुआ खैरुन मिनका फिद दुनिया वल आखिरह। ए अबू दरदा तू उन्हें जे अयूं तो अली जेको तोका दुनिया में भी फलो आखिरत में भी तोका उन्हें जे अॻियां तो अली।
देखो हिते बि तोखां भलो आहे हुते बि तोखां भलो ऐं अॻिते मुंहिंजे नबी सोने जा लफ़्ज़ मा तलअत शम्सु वला गरबत अला अहदिन बअदन नबिय्यीन वल मुरसलीन अफदल मिन अबी बकर सिद्दीक़ सिजो उभरे तो लहे सिजो उभरे तो लहे तो सभिनी माण्हुनि जे मथां गुज़री तव्हां ते गुज़रियो जी अले शक सवाल है बस जो गुजरे दोनों रोज सरकार फरमायो तो नबी या नहीं रसूल का सवाल बस केर नबी या नहीं रसूल का सवाल दुनिया में जेतरा मानू जते सिज लहे उभरे तो उन्हनि में को अबू बकर सिद्दीक का वधीक भलो नाहे अबू बकर का अफजल अकरम बियो केर बनाए जनते भी सिज लहे उभरे तो सुभान अल्लाह अफजल ॾिसो वरी हदीस जा लफ़्ज़ मा तलअत शम्सु वला गरबत अला अहदिन बअदन नबिय्यीन वल मुरसलीन अफदल मिन अबी बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह नबी ने रसूलन का पो कहते भी सिज लहे उभरे न तो जेको अबू बकर का अफजल हुजे अबू बकर सभिनी का अफजल अबू बकर सभिनी का अफजल जेका ॻाल्हि मदीने वारे साईं सेखारी असां उन ते फॉलो कंदासीं न उन ते अमल कंदासीं न अची उतारींदासीं जेको सोने नबी सेखारियो आहे जी मुंहिंजा साईं जी सही फलाणो हीअं थो चए सही फलाणो हीअं थो चए बस फलाणे के छॾ तो ईमान फलाणे ते टीरे मटीरे ते आंदो या मदीने वाले साईं दे ईमान जवाब ॾियो न के ते ईमान सुने नबी ते ईमान आंदो वो जेको मदीने वाले साईं ॿुधायो उन खे मन को अमल करो उन जे पैरोकारी करी न इंशाअल्लाह को तमां इन अकीदे ते मजबूत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब असांजो उस्ताद हूंदो मैट्रिक में जॾहिं मां पढ़ंदो हुउसि उते असांखे पढ़ाईंदो पोइ ॻाल्हि का चवंदो सम्झाए कोई चवंदो आई मां ॻाल्हि मुंहिंजी कांदी आई हासी आई जैसी सब छोकिरा आई न चवंदा अॻिते जी वेंदी न हैदराबाद जे हिकिड़े मदरसे में पढ़ंदो उते वरी हिकिड़ो पठाण हो उहो असांजो उस्ताद हुयो मदरसे में पढ़ाईंदो मिसाल का ॻाल्हि असांखे सम्झ में न आई उस्ताद जी ये बात मेरे समझ में नहीं मुझे ये ॻाल्हि समझ में न आई छोड़ो छोड़ो इस बात को आगे चलो छोड़ो इस बात को आगे छोड़ो इस बात को आगे चलो सो असा छोड़ने वाला नहीं आवट आई या सुभान अल्लाह अबू बकर करो नबी जो आयो साद नरख सिद्दीक सा तुर थी ताइब गम थियन गायब अबू बकर जे इश्क में तुझा गम थींदा गायब अबू बकर जे इश्क में सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह
या हबीब। सही बुखारी में हदीस सुनन कुबरा नसाई में हदीस सही इब्ने हिब्बान में रिवायत या रिवायत मुस्नद अबू यअला में इमाम अबू यअला रिवायत दिया मुस्तफा करीम जो सौर हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास तो रिवायत करे मकबूल सोना जने दुनिया में प्रतो प्या फरमाए ने उन्हें का चंद दुनिया अग में साईं हवेली में लिखा मथे मुबारक सा मथे पाक सा ही जोर सा अच्छे रंग की तकड़ी सिंधी में जेके मथे में सूर में माण्हू ॿुधंदा आहिनि हाणे मतलब नथो चवां थो त ॻाल्हि मदीने वारे साईं जी माण्हू कपिड़ो ज़ोर सां ॿधंदो आहे तव्हां सम्झी वियो इहे मथे खे साईं जन खे उहा अगड़ी बदल हुई हवेली मां निकिता बिलाल माण्हुनि खे चयो गॾु थियनि त मां ऐलान थो कयां मां ख़ुतबो थो ॾियां असहाबी जने साईं जन जो ऐलान ॿुधंदा को कोडर पियो हलाए थो उते छॾी थो डोड़ंदो दुकान में को गिराक में कारोबार में को बनी बारे में बस साईं जो सॾु मिलंदो हर शइ छॾे डोड़ी ईंदा बिलाल असाबन के घुराए अॼु मां मोहम्मद करीम हिकिड़ो ख़ुतबो ॾियण वारो आहियां आख़िर ये या हुया दुनिया का साईं जन पर्दो फरमाइण वारा हुया असाबन समझो शायद के हिदायत ॾींदा हलाल हराम जी ॻाल्हि कंदा को नमाज़ रोज़े जी ॻाल्हि कंदा असांखे कुझु पंहिंजो शरीयत जा अहकाम ॿुधाईंदा साईं जन मिंबर ते आया अल्लाह जो हम्द पढ़ियो रब जी सना बयान कयूं सुम्मा हमिदल्लाह अज़्ज़ व जल्ल व अस्ना अलैहि अल्लाह जो हम्द सना बयान करे पोइ आका करीम फरमायो इन्नहु लैस मिन नास अमन अलैहि बिनफ्सिही व मालिही मिन अबी बकर इब्न अबी कुहाफा बुधो दुनिया में के मानू मुते एतरा थोड़ा न कया है मुते एतरा एहसान के मानू न कया है ने पंजे जान सा पंजे माल सा के मानू मुते एतरा थोड़ा न कया है ने जितरा अबू कुहाफा जे पुत्र अबू बकर सिद्दीक मुते थोड़ा मिंबर ते भी जेको ख़ुतबो पिया ॾियनि मुस्तफा जो ख़ुतबो त ॿुधो वो मवाली थोरो कन खोल सही बुखारी जी हदीस थो पढ़ा पियो तूं जेको असाबनि खे घटि वधि ॻाल्हाईंदे तूं कहिड़ो सवाबु मिलंदो कहिड़ो तोखे अजर मिलंदो कहिड़ो तुंहिंजो बांह थुली थींदी पंज चोथों पिरचा विञाई सहाबन के गारियों नींदे त कहिड़ो सवाब थई ओ नशे खोर मवाली जाते मगज थियो ख़राब थई सहाबन के गारियों नींदे त कहिड़ो सवाब थई उन्हनि भलारनि खां त परे हिकु मिंट हबीब न थियो मलगल के अॼु ताईं मदीने वञण नसीब न थियो हमेशा हुजूर जे रोज़े खां हूंदो हिजाब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई ओ नबी पाक जे सोरनि सां जॾहिं लाहक नियत मटी थई जुमो जमाए त नसीब नाहे पाड़ रसूल पटी थई ओ भंग पली दरिया प्याला पी पो
नसीब थींदो आई घणो करे घर वारीअ खे बि अमड़ सॾींदो आई ओ शरीयत का गाफिल तोखे कंदो इहो शराब थई साबन खे घट वध ॻाल्हाई त कहिड़ो सवाब थई सोना हबीब नंबर ते फरमाया था लैस मिन नास अमन अलैय बिनफ्सिही व मालिही सभिनी माण्हुनि पंहिंजे जान सां माल सां कंहिं ते एतिरा छोरा न कया आहिनि मिन अबी बकर बिन अबी कुहाफा अबू कुहाफा जे पुत्र अबू बकर जहिड़ा कंहिं बि मूं ते थोरा न कया वलो कुंतुम मुत्तखिज़न खलीलन लत्तखज़तु अबा बकर खलीला जेकॾहिं मां पंहिंजो जिगरी यार कंहिंखे बणाया हा जिगरी दोस्त कंहिंखे बणाया हा त अबू बकर खे ई बणाया अल्लाह जो खलील आहे अल्लाह जो दोस्त है अल्लाह मूंखे पंहिंजो दोस्त बणायो आहे दुनिया में अगर कंहिंखे मां जिगरी यार दोस्त बणाया तो वाह हिन शख्सियत आहे अबू बकर सुभान अल्लाह ये साईं जी मस्जिद हुई ना एॾो चौधारी घर आहे साहबनि जा एॾो अबू बकर जो घर एॾो हज़रत उमर जो घर एॾो उस्मान जो घर एॾो तलहा जो घर एॾो ज़ुबैर जो घर उन्हनि घरनि जा साईं जन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मोकल ॾियो त खिड़की खोलियूं मस्जिद जी बसि इतो ई घर मां निकिरूं सिधो मस्जिद या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो तव्हांजी मस्जिद में खिड़ी दरवाज़े खों अचूं मोकल ॾियो हिकिड़ी दरी हिकिड़ो नंढो दरवाज़ो तव्हांजे मस्जिद ॾे खोलण जो जंहिं बि मोकल घुरी सां इजाज़त अबू बकर तोखे मोकल उमर आयो साईं मूंखे मोकल साईं फरमायो तोखे मोकल उस्मान आयो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो साईं फरमायो तोखे इजाज़त जॾहिं आख़िरी दिहाड़ा हुया इहो जेको ख़ुतबो था ॾियनि पिया पोइ साईं जन फरमायो सुसू अन्नी कुल खौख़तिन फिल मस्जिद गैर खौख़त अबी बकर सुभान अल्लाह मुझे मस्जिद में जेकी भी दरवाजा खुलनि था उहे हड़ई दरवाजा बंद कयो हड़ई दरियूं बंद कयो हड़ई दरवाजा बंद करण जो ऐलान हड़ई बंद कयो पर मुझे अबू बकर जो दर बंद न कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन ऑर्डर ॾिनो त अबू बकर जो दर बंद न कयो न थींदो दर बंद न थियो आहे न थींदो पर अॼु ताईं बि अबू बकर जी इहा मोहबत जी निशानी अथव मुस्तफा करीम जो मौजूदु अलाह कंदो तव्हां हड़ई मदीने हलंदा हड़ई हलंदासीं सोणे नबी जे मस्जिद नबवी हाणे मस्जिद नबवी शरीफ़ जो जेको क़िबलो आहे उहा ॾखण पासे कहिड़े पासे आहे ॾखण पासे मुंहुं कबो आहे ॾखण पासे त ओलह पासे खां टे दरवाज़ा आहिनि हिकिड़ो दर बाबु सलाम जितो माण्हू सलाम जे लाइ दर कंदा ॿियो वरी छेड़े ते दर उन दर जो नालो आहे बाबुर रहमान उन जे विच में टे दरवाज़ा आहिनि ते लिखियल आहे अबवाब सिद्दीक़ सुभान अल्लाह सिद्दीक़ जा दरवाज़ा सुभान अल्लाह उन्हनि दरवाज़नि मां अंदरि घिड़ंदो न त अबू बकर जो हीअं कमरे वांगुरु अॼु ताईं बि ठहियो पियो मथो लिखियो पियो हाज़ी खौख़त सय्यदना अबू बकर सिद्दीक़ ऐं उन जो दरवाज़ो जेको खौफ़ सिद्दीक़ जो आहे न दरवाज़ो जेको छॾियल आहे बिल्कुलु आमो साम्हूं मोहम्मद मीर जे हुजरे जो दरवाज़ो ॿई दर दर जे आमो साम्हूं ऐं
हे जेके पाबंदियूं कोरोना खां पोइ आयूं आहिनि इन खां अॻु में मूं ॾिठो हुयो त अहले दिल अहले मुहब्बत दुनिया जा वली इन कतार में अची वेंदा हेॾो हुज़ूर जो दरवाज़ो हेॾो अबू बकर जो दरवाज़ो मूं हिकिड़े ॿिनि वलीअनि खां पुछो हिते वियो था फरमायूं त ही जेका जाइ आहे हेॾो दर रसूल जो हेॾो दर सिद्दीक़ जो हिते वियो त अबू बकर जे इश्क जी ख़ुशबू अॼु बि अचे ऐं जेका अबू बकर ते हुज़ूर जी नज़रे करम हुई सा अॼु बि नज़रे करम जारी आहे हिते जेको वेहे थो उनखे मुस्तफा जो फैज़ ऐं मूं उते वेही ॾिठो हक़ीक़त में उते वेहण सां सॼी मस्जिद नबवी नूर आहे हर पासे रहमत ऐं बरकत पर उते वेहण जो मज़ो ई कोन्हे दिन में रात नींदी हुई हर को माण्हू कमकार करे वञे सुतो घरनि जा दर बंदि थी विया पर अबू बकर जो दर बंदि न थींदो सोनो सिद्दीक दरवाज़ो खोले उन दरवाज़े जे पेकड़ मां हीअं बीह रहंदो मुस्तफा जे दर जो निहारींदो त केॾी महिल तो करीम नबीअ जो दर खुले जेॾी महिल महबूब जो दर खुलंदो हो त सोने नबीअ जी पहिरीं नज़र अबू बकर जे चेहरे ते पवंदी हुई ऐं मुस्तफा जे चेहरे ते पहिरीं नज़र अबू बकर सिद्दीक़ जी तो अजीब रहा मयाने आशिक माशूक रमज़ेस किरामन कातिबीरा हम खबर नेस मुहिब ऐं महबूब जे विच में जेको राज़ आहे उनजी किरामन कातिबीन खे बि ख़बर अॼु बि वञी ॾिसो अॼु बि मदीने में वञो मुझे सोने सिद्दीक़ अकबर ते मुस्तफा जी अॼु बि नज़रे करम केतिरा भेरा अहिड़ो मूंसां ज़ाती मामला थिया आहिनि कॾहिं साईं जन खां को अर्ज़ मंज़ूर कराइणो हुजे न त पोइ अबू बकर खे अर्ज़ कंदो आहे मवाज शरीफ़ ते सिद्दीक़ अकबर साईं मां तव्हांजो नक्शबंदी बच्चो आहे या सिद्दीक़ अकबर साईं असांजो ही कमु आहे जमाअती फ़क़ीरनि जो कमु आहे महिरबानी ऐं मां मोटंदो आहियां त मोटण खां अॻु में उहो कमु थी वेंदो अबू बकर खे विच में वसीलो विझी साईं जन खे अर्ज़ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह या मोहम्मद सल्लल्लाहु हिलियतुल औलिया में इमाम अबू नुऐम रिवायत आंदी कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत आंदी सिफतुस सुफवा में इब्न जोजी रिवायत आंदी सुबुल हुदा व रशाद में इमाम सालिही रिवायत आंदी हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं दुआ जा हथ खया मुस्तफा करीम दुआ जा दुआ ॿुधंदो त या ठही सोने नबी दुआ जात कया अल्लाहुम्मा जल अबा बकर मई फी दरजती यौमल क़ियामा या अल्लाह अबू बकर के क़यामत जे ॾियारे मुझे पाड़े में मुझे पड़ोस में राजा मुझा मौला मुझे अबू बकर के मुखा परे न कजाए मुखा जुदा न कर जे दर्जे में मां मोहम्मद करीम मुझा मौला मुझे अबू बकर के मुझे दर्जे में मुझे पाड़े में मुझे साथ में कर ओ
हजरत अनस का रिवायत है हुजूर जन हिकिड़े ॾींहुं फरमाता मरो मन आप माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहबत हूंदी जेॾी महिल इहा साईं जन ॻाल्हि कई चईंदा ईमान आणण खां पोइ मूंखे कॾहिं बि अहिड़ी ख़ुशी न थी जेकी उन ॾींहुं ख़ुशी थी हुजूर फरमाए माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहबत हूंदी मुंहिंजी अबू बकर सां मोहबत मुंहिंजी उमिरि सां थोरे जो मूं वटि उन्हनि जहिड़ा अमल कोन्हनि मूं वटि उन्हनि जहिड़ा अमल कोन्हनि उन सां मोहबत अबू बकर जी उमिरि सां मोहबत त हुजूर जन फरमाए उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मोहबत मूंखे पका त मां हज़रत अबू बकर सां गॾु ऐं हुजूर दुआ था घुरनि त मौला अबू बकर खे मूं वारे दर्जे में मुंहिंजे पाड़े में रहाए पोइ ख़बर थी हे उबदार करणी किथे हूंदा जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह करे शर सोने नबी जो हिते बि पाड़ो हुजे हुते बि पाड़ो हबीब हाणे रहायो पाड़े सखी अवां दर सुवाल अवां जी उल्फत थी सीनो साड़े जुदा जियण हित महाल हिजर में छोड़ो साहु छोड़ो गमने कयो आए झूर बोड़ो लंघे थी हर रात रोज राड़े अंदर में महबत मलाल आए हबीब हाणे रहायो पाड़े सखी अवां सुभान अल्लाह वो जे सिद्दीक सां मोहब्बत थई ऐं चैनी सां इन जो मक़सद इहो न आहे ॻाल्हि मुंहिंजी पूरी पूरी कोन थींदी जेसीं ताईं मौला अलीअ जी ॻाल्हि न जेॾी महिल खुमे ग़दीर वटि मुंहिंजे आका मौला अली जो हथ में वठी फरमायो मन मन जो मौला हो फहादा अली मौला जिंदो मौला मोहम्मद आया उन्हें जो मौला अली जेॾी महिल साईं जन हेठि लथा त सभ खां पहिरीं हज़रत उमर थो थिए अली तोखे मुबारक तूं सुबुह शाम ईअं थो गुज़ारी जो तूं हर मोमिन जो मौला आहीं अली हर मोमिन जो अली हर मोमिन जो मौला आहे पोइ मिठा असां मोमिन मोमिन जेकी बि हूंदा उन्हनि खे अलीअ खे मौला मञणो पवंदो हज़रत उमर इकरार कयो त तूं असांजो मौला तू उमर जो मौला तू अबू बकर जो मौला तू हड़नी साहबन जो मौला तू हड़नी करमिन जो मौला उन्हीं जा सांग सब सोला जवे जेको अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला उन्हीं जा सांग सब सोला जवे जेको अली
संदन दुश्मन जिरे रोला संदन दुश्मन जिले रोला अली मौला अली मौला रोला इतने में मोटे बोले बेशक कंधते बिस्तरो मुच्छते उस्तरो अल्लाह दुनिया वने त बिस्तर हेठों पाण मुड़स मतम हे सोयूब हमरा हेठों बिस्तरो मत अल्लाह उन्हीं जे लाए हिन रोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली असां भी प्यार अली जे बच्चन सां भी प्यार अली जे घराणे सां भी प्यार सोने सिद्दीक सां भी प्यार उमर सां भी प्यार उस्मान बस प्यार प्यार अल्लाह सब प्यार सुभान अल्लाह बुग़्ज़ कीनो कुदूरत अदावत दुश्मनी इते गुंजाइश ही है ये जेका दिलवा नहीं है ये नबी जे पाक बच्चन की मोहब्बत से भरियल नबी जे असहाबन की मोहब्बत से भरियल इते गुंजाइश ही नहीं के असहाबी सा या के अहल बेत से बुग़्ज़ रखण दी इते गुंजाइश जो कवरता ही दिल ते हथ रखो ता ऐलान कयो त तांजी दिल में जाए मोहब्बत प्यार सुभान अल्लाह हर को पंजे पंजे ज़बान जी गाल चवंदो तो मकसद सभिनी जो हिकिड़ो सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सुने हबीब से मोहब्बत हुंदी तो मुझे नबी जे पाक यारन से भी प्यार मोहब्बत हुंदी सल्लल्लाहु अलैहि या ही जेको बयान कयो त अबू बकर सां असांखे ॻाल्हायो अबू बकर सां असांखे भला अबू बकर खां तोखे कंहिंसां प्यार इमाम अहमद रिवायत आंदी हजरत अबू बकर तो चे वल्लाहि लक़राबत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैय मिन क़राबती अबू बकर तो चे मुखे मुझे क़राबतदारन रिश्तेदारन पे अम्मा बच्चन घर वारन का मोहम्मद मुस्तफा जा बच्चा वधीक प्यारा मुझे पुटन खा अली जा बच्चा हसन हुसैन मुखे वधीक प्यारा बच्चे न्यायन खा मोहम्मद जे न्यायन सां वधीक मुखे मोहब्बत हुजूर जे घराणे सां पंहिंजे घराणे खां वधीक मुखे प्यार यो अबू बकर असांजे मुर्शिद जो सबक रागिया नबी जे घराणे सां प्यारा नबी जे अहल बेतन सां प्यारा सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह सही बुखारी में तिरमिज़ी में सुनन कुबरा नसाई में रिवायत है हजरत अब्दुल्ला बिन आमिर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़ी जंग फतह करे ज़ातु सलासिल जी जंग फतह करे आयो तो ॾाढी ॾुखी जंग हुई जो जंग ॾाढी ॾुखी आया सो इलाइक़ो जिते घोड़ा हलन पिया हली न पिया
या जंग फतह करे जॾहिं मोटियो त वॾो कारनामो हुयो। हाणे साईं जन आयो खिदमत में पुछे या रसूल अल्लाह अय्युन्नास अहब्बु इलैक हबीब तव्हां खे सभिनी माण्हुनि मां वधीक प्यारो केरु थो लॻे? हिन जे ज़हन में ख़्याल इहो त मां हेॾो कारनामो ॾेई आयो आहियां, हुज़ूर चवंदा तूं हेॾो कमु करे आयो। हिन खे ख़्याल इहो हुयो, पुछई त या रसूल अल्लाह अय्युन्नास अहब्बु इलैक हबीब माण्हुनि में सभिनी खां वधीक तव्हांखे प्यारो केरु आहे? काल आयशा मूंखे मुंहिंजी घर वारी बीबी आयशा चयो तव्हांखे पंहिंजे ज़ालुनि सां प्यार रखणु खपे। भरी कचहरी में साईं फरमाईंदा मूंखे मुंहिंजी घर वारी आयशा प्यारी। हिनखे ख्याल कजो कुल्त लैस मिन अन्नास या रसूल अल्लाह सही माइन जी ॻाल्हि नथो कयो मर्दनि मलाइके सुभान अल्लाह हबीब माइन जी ॻाल्हि नथो कयो मर्दनि मां तव्हांजी केरु थो वञे? काल अबूहा मर्दन में सभिनी खां वधीक मूंखे आयशा जो बाबो अबू बकर थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जेके अॼु बयान थियूं इहे अक़ीदे जूं ॻाल्हियूं तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते गंढ ॾींदव अमल कंदव इहो नज़रियो इहो अक़ीदो रखंदव जेको अॼु तव्हांखे ॿुधायो। छा तव्हां इन ते अमल जे लाइ तयार आहियो? आख़िर में हिकिड़ी दावत ही हले पियो मुबारक महीनो जमातिस्तानी ऐं मथो ईंदो रजब, रजब खां पोइ ईंदो 15 शअबान जो तव्हांखे यादि हींअर असां तयारी कयो ऐं घटि में घटि 50 ॼणनि खे तव्हां दावत बि ॾींदव जी। कंहिंजो भाड़ो किरायो भरे वठो ऐं कंहिंखे हली वञी दावत पहुचायो। घटि में घटि 50 माण्हुनि खे दावत तयार आहियो? ऐं हाणे हे साहिबज़ादा असांखे चई विया किताबनि जो घणो ई चयूं जंहिंखे पर ही किताब जेको आहे न सरवर जी सुरहान इहो मूं पंहिंजे दिल ऐं जिगर सां लिखियो ऐं मूं पंहिंजे मोहबत वारे कलम सां लिखियो आहे। हिन में मुंहिंजे सोणे नबी जी सिफ़त ऐं सना महबूब जी वखाण इंशाअल्लाह ताला ही तव्हां पढ़ंदव त तव्हांखे वेठा तव्हां मोरे हूंदो पर दिलि तव्हांजी मदीने चली वेंदी। ऐं ॿियो ही किताब आहे दिले खुदास इहो पढ़ण जहिड़ो किताब आहे। टियों किताब आहे सफ़र साद हिन में मूं पंहिंजे घणनि मुरीदनि जो बि ज़िक्र आंदो आहे ऐं जम्स वटि आयो आहियां रहियो आहियां कचहरी कई आहे। हे जेको रबिउल अव्वल में 40 ॾींहंनि जो पंहिंजो सफ़र कयो हो इन सफ़र सआदत जो हिन में मूं तज़किरो आंदो आहे। इहो तव्हांजे पढ़ण जहिड़ो आहे ख़ासि करे जेके मोहबत वारा आहियो तव्हां पढ़ंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांजी दिल ख़ुशि थींदी। सम्झो था? सो हिन में मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी माण्हू मूंखां पुछा कंदा आहिनि साईं तव्हांखे 3 ज़ालूं बि आहिनि ॿार बि अथव इन्हनि सां मुंहुं थारियो वरी जलसा था कयो हिकिड़े ॾींहुं हिकिड़े महीने में 87 जलसा कया त कीअं था मुंहुं ॾियो? वरी लिखो था किताब अहिड़ा थोरा किताब लिखल उहो राज़ मूं हिन में लिखियो मां कीअं मुंहिंजी ज़िंदगी गुज़रे थी
कीअं मां लिखां कीअं थो जियां कीअं थो ऐं पंहिंजो मुंहिंजो राति ॾींहं जो उथणी वेहणी जो अंदाज़ कीअं आहे तव्हां पढ़ंदव त इंशा अल्लाह ताला दिल ख़ुशि थी वेंदी आहे। मसलन इन जे लिखणी जो अंदाज़ आहे इन मजलिस मां फारिग थी सिधो दिल पर आबाद मोरो अची लथासीं उते मुंहिंजे दिल जो प्यारो मुंहिंजे साह जो सहारो मुंहिंजे अखियुनि जो तारो मुंहिंजे रूह जो करारो साजन साईं हफ़िज़हुल्लाह पंहिंजे बचन समेत बेसब्री सां इंतज़ार में बीठल हुयो। चंद घड़ियूं उते तरसियासीं पर उन्हनि घड़ियुनि में मोहबत जा महकंदड़ गुल हुया प्रीत जी रीत हुई मरवत जी मौज हुई उल्फत अंगण में वेहण ॼण दुनिया जे सभु दुख लही वञण छो त जिते दिल पर उते दिल जोई जिते साजन उते सुकून जिते बच्चा उते बाज मोहब्बत जे साये में आराम ॼण जन्नत जी हवा हुई। कोई ॿीहर सफ़र में कदम खयम कानपुर जे जलसे लाइ गुज़रियसि दिल में इहा दुआ हुई त अल्लाह शाल हिन सफ़र के ख़ैर ऐं बरकत सां भरपूर फरमाए हर मजलिस के इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ बणाए इशा जी नमाज बाद कानपुर जूड़ण जो में अची पहुतासीं। इन अंदाज़ में मूं ही पंहिंजे मोहब्बत वारे कलम सां लिखियो आहे लाड़काणो साह सेबाणो मुझे मुर्शिद साईं जे मुर्शिद कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं महबूब रहमतुल्लाह अलैहि जो मोतियुनि मढ़ियल माग लाड़काणो साह सेबाणो शहर आहे मिठो पीर खंडरू खीर पाण आलिम ऐं फाज़िल हुया कामिल ऐं अकमल हुया मुर्शिद ऐं मुरब्बी हुया मोहब्बतुनि जे मैदान जा शह सवार हुया रूहानियत जे राज जा ताजदार हुया। अॼु बि पाकिस्तान जे कुंड कुर्छ में मिठा साईं जे फैज़ सां रोशनी आहे मुअत्तर ऐं मुनव्वर आहे पाण सिंध जे सूफिया जे फिज़ा जा साह हुया रूहानी दुनिया जा माह हुया इल्म संदन अमानत हुई हिल्म संदन अलामत हुई मोहब्बत संदन आदत हुई संदन नज़र जी नज़ाकत में फैज़ जी फरावानी हुई संदन लफ्ज़नि में लताफ़त हुई मारिफत जी रोशनी हुई संदन दिल में दुआ जी दुनिया हुई दीन जी दौलत हुई पाण महबूब रब्बुल वदूद हुआ मज़हर फ्यूज़ात मजमए इसरार हुया संदन मजलिस मोहब्बत रसूल जे रंग में रंगियल हूंदी हुई असां पढ़िया आहियूं मदरसनि में पर ही तो लफ़्ज़ किथां आयो ये लफ़्ज़ तव्हां वरी कीअं हिननि खे मिलायो था असां त हैरत में आहियूं। तो ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा अल्लाह जो फज़ल आहे जेका जेको कमु वठे मुंहिंजी हिन में का खूबी कोन्हे मुंहिंजे रब करीम जो फज़ल आहे। अल्लाह से शरीफ करो इनजे गोतियुनि जे लाइ दुआ इन किताबनि ते वरी हिन फ़कीर अहमद हिकिड़ो पंहिंजो पैकेज रखियो आहे जेको 2000 रुपए जा किताब वठे हुनखे टोकन ॾींदी उहो वरी 15 शबान ते उनजी कुर्रा अंदाज़ी थींदी जंहिंजो कुणो निकितो उनखे मदीने जी टिकेट मुफ़्त इंशाअल्लाह। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين या अल्लाह मरहूमनि जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा हे मुंहिंजा करीम रब हिन सारी जमात ते राज़ी थी असांखे अक़ीदे अहले सुन्नत ते जियार अक़ीदे अहले सुन्नत वारो मौत नसीब कर बुराइयुनि खां बचा बेफ़रमानियुनि खां बचा सोने नबी जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब कर मौला असांजे हीणे हाल ते रहम करम कर ए मुंहिंजा रब करीम पंहिंजे हबीब जे सदके असांजे मथां पंहिंजी ख़ासि निगाह इनायत फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين.